मकाम आहे जेको काबे में आयो तवज्जो आहे जा मोमिन अज़ादार जो मकाम बयान कया वो थी न थो सके जो मजलिस हुजे गदीरी अज़ादार जो मकाम बयान न करे। अली जी इज्जत जो कसम मौला जन फरमाइन था काबतुल्लाह जी ताज़ीम जे बराबरा मोमिन जी ताज़ीम। वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां चवंदो आहे नारो हण त सलमान मिजाज बणजी क़दीरी मिजाज बणजी शकीवे वारनि सां तालुक न आहे हैदरी। तवज्जो मौला जन फरमाइन था अली जे चेहरे के ॾिसण इबादत, अली वारे जे चेहरे के ॾिसण इबादत है। आखिरी बंदे ताईं जेके चाहियो था क़दीरी पढ़े अॻिते तवज्जो आहे। अली जे चेहरे के ॾिसण इबादत, अली वारे जे चेहरे के ॾिसण इबादत। अली जी इज्जत जो कसम अबू हारून इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम जो मौला जो सहाबी आहे, अखियूं नथस आहे नाबीनो। हिकिड़ो मुनाफिक बिलो ॾिसी करे चएसि थो ऐं अबू हारून ॻाल्हि त ॿुध, अल्लाह हिक नेमत खसींदो आहे ॿी अता कंदो आहे। आखिरी बंदे ताईं अल्लाह हिक नेमत खसे ॿी अता कंदो आहे। अबू हारून तोखां अखियुनि जहिड़ी नेमत खसई, उन खां वधीक कहिड़ी नेमत ॾिनई? चई अल्लाह इन खां वधीक ॿी नेमत कहिड़ी ॾे? मां शुक्र थो कयां जो अंधो आहे तूं जहिड़े दुश्मन अली जो मुंहुं ई न ॾिसां। दुआ घुरंदा कयो अली जो दुश्मन मुंह न पाएव, अली जो दुश्मन गुज़रेव सदको ॾेई छॾींदा कयो। लतीफ़ सरकार चए थो जिन निभायो घटि कंहिंजी औलाद खे अली ऐं औलाद अली खे जिन निभायो घटि पाणा तिन पलीतनि जूं परवरदिगार पट पोइ लानतुनि जा तोक लहदन कीन लतीफ़ चए। अली जो दुश्मन हिते भी ख्वार हुते। अल्लाह चए थो वतो इज़्ज़ो मन तशा वतो ज़िल्ल मन तशा। अच्छा इन आयत ते भी ॻाल्हायां थो लेकिन सुम्म लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम। अल्लाह पुछा कंदो नेमतुनि खां। कंहिं लिखियो अल्लाह पुछंदो पाणी जे बारे में, कंहिं लिखियो अल्लाह मानी जे बारे में पुछंदो। ॾिसण लॻो हां जाग जा अली जी मोहब्बत में जेके अली जी मोहब्बत में वेठा हो। अली जी इज़्ज़त जो कसम कंहिं लिखियो मानी जे बारे में पुछंदो, कंहिं लिखियो अल्लाह बाहि जे बारे में पुछंदो, अल्लाह हवा जे बारे में पुछंदो, हैवानात नबातात परिंदा चरिंदा इन्हनि जे बारे में पुछंदो। सादिक इमाम पुछा कई ओ बंदे खुदा हेॾे आ तूं जो हिन जो अबू हनीफे चयो अल्लाह मानी पाणी जे बारे में पुछंदो। मौला झिड़क ॾेई चयुसि खबरदार हू आदिल आहे, हू राज़िक आहे, रिज़्क़ ॾेई न पुछंदो आहे, हू करीम आहे, हू करीम आहे। मौला पोइ पुछंदो त छाजे लाइ? इमाम जन फरमाइनि था पोइ ॿुध सुम्म लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम। अल्लाह क़यामत वारे ॾहाड़े पुछंदो मुंहिंजे ॾाॾे जी विलायत जे लाइ। विलायत अली। अच्छा अल्लाह छा चयो? वतो इज़्ज़ो मन तशा वतो ज़िल्लो मन तशा। इज़्ज़त भी मां ॾियां ज़िल्लत भी मां ॾियां। चवां जुमिलो हिते मुंहिंजी ज़िंदगी जो यादगार जुमिलो आहे। अली जी इज़्ज़त जो कसम वतो इज़्ज़ो मन तशा वतो ज़िल्लो मन तशा। सादिक इमाम खां कंहिं पुछा कई मौला दुश्मन खे घणो ॾिनई, पंहिंजनि खे घटि ॾिनई, पंहिंजनि खे घटि ॾिनई, पंहिंजनि खे घटि ॾिनई, दुश्मन खे घणो ॾिनई? मौला फरमाइनि था दुश्मन खे तड़े छॾई, पंहिंजनि खे चई बार बार अचु तुंहिंजो बार बार घुरण बि अल्लाह खे पसंदि। अल्लाह चए थो इज़्ज़त बि मां ॾियां ज़िल्लत बि मां ॾियां। पराडा ॾिसी इज़्ज़त जो मयार न ठाहे। अल्लाह चए थो मां आदिल हां
ॾियण वारे खे लानती पुछा कयो अल्लाह जे तो जेको भी मुझे बनायल जे मुकाबले में ईंदो एड़ो जलील कंदो मां हिते भी जलील हुते भी जलील आखिरी बंदे ताईं दरे सकीना सलामुल्लाह अलैहा त खैरात न वती आहे जे कंहिं जो हथ रहिजी वञे कंहिं चयो ऐं मासूम फरमाइनि था बाद अज़ अली जंहिं भी सलूनी जी दावा कयो कूड़ो कूड़े जो पुट हिकिड़े खे खुटीअ खयो अली जे दुश्मन खे खणंदी त खुटी आहे तवजो आहे जेके खुटी खणे जेके झुकंदा आहिनि सलमान बणबा आहिनि जेके फिरंदा आहिनि मरवान बणबा मौला फरमान था झुक करे महू मिजाज एड़ो बणाईंदा सही अल्लाह नंढी नंढी शइ खां ज़लील करायो अल्लाह जो इज्जत भी मानिया जिल्लत भी मानिया अज़ादारो तवज्जो कजो इज्जत भी मानिया जिल्लत भी मानिया तख्त हो यजीद वट अजु ताईं लानती आ तख्त हो यजीद वट अजु ॾींहं ताईं लानती आ सज्जाद इमाम खे ज़ंजीर हा हर गैरतमंद मां जो पुट चवंदो सज्जाद अलैहिस्सलाम यजीद लानती ए कुछ अजु भी यजीद जा पुट फिरंदा था वतन तवज्जो आहे अली औलाद अली सां बराबरी न कर कंहिं कई सलूनी सलूनी कबल अंतफ के दूनी पुछो पुछो मूंखे भी ओतिरो इल्म आहे जेतिरो अली खे आहे हिकिड़ी मोमिना मलंगियाणी वई छो त इश्क़ अली में चाचे कुराड़े नारा हया न मां चवंदो आहियां पंहिंजे जुमलनि में लफ़्ज़नि में चवंदो आहियां अली जो ज़िक्र मां जॾहिं भी कयो आहे जवान पोड़ा थींदे ॾिठा पोड़ा जवान थींदे ॾिठा सवाल कयो क़दीरी साहब ख़बर रोम जो आयो आहियूं जुमलो चयो अथई अली जी इज़्ज़त जो कसम आहे जुमलो इहो आहे त जेको भी ज़िक्र अली ॿुधंदो पोड़ो हूंदो ठरंदो जवान थी वेंदो अगर अली जो ज़िक्र ॿुधी सड़ंदो निभागो केॾो भी सोणो हुजे मरवान बणिजी वरी तो जी उम्र वधी वई अली जे सदके हे जेको या अली हे जेको खुश थियो था जिक्र अहले बैत में तहां जो कमाल ना है तहां जी अम्मा जो कमाल है अली जे दुश्मन के केड़ी खबर है मौला जन फरमाइंदा सुनो नबी अंबिया जन फरमाइंदा या अली तो जो जिक्र वो कंदो जंजी विलादत पाक हुंदी नजिस मां जे नजिस पुट के केड़ी खबर तवज्जो है जाने बुढ़ड़ी वही चई दावा वडी कई थी मुजो इमाम वो जमीन का वधीक आसमान जा रास्ता जाणींदो हा तोखे कंहिं शइ जी ख़बर आहे चई हा मूंखे भी ख़बर आहे चई इहो नथी पुछाए ज़मीन जा तह घणा आसमान घणा मशरिक मगरिब जो फासिलो केतिरो ज़मीन आसमान जो फासिलो केतिरो आलमीन में इंसानियत मखलूक केतिरी अल्लाह जेका भी मखलूक कल किया इहो नथी पुछाए त इन में घणो 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 तादाद तोखे ख़बर ई न आहे बस एतिरो ॿुधाए पटको पातो थी पेच घणा चई बी लाहे घणा अली जी इज़्ज़त जो कसम जाग जा अली जी मोहब्बत में अली जी थी का खैरात ही न वरती आहे जेकॾहिं हिन जुमिले ते को मजमे में चुप रहिजी वञे चई इहो नथी पुछाए त चंड घणो सितारा घणा तारा घणा एतिरो ॿुधाए पटको पातो थी पेच घणा चई बी लाहे घणा लेमल लाहे घणी उहा मुस्कुराए चई थी अली जे दुश्मन जो अल्लाह मोकारो मले त कीअं न मले मूं जहिड़ी बुढ़ड़ी खां तूं जहिड़े मूं जहिड़ी बुढ़ड़ी खां तूं जहिड़े ज़ालिम खे ज़लील करायो अथई मां वरी चवंदो आहियां मजलिस हुसैन में अचे समझी वञ करबला है मुंहिंजो जुमिलो न आहे छहें इमाम खां कंहिं पुछा कई मौला करबला न वञी सघूं
अमल बुधायो मौला जन फरमाइंदा अमल इहो ही आहे मजलिस हुसैन में अच जे जुलूस ते पाबंदी आजादारी ते पाबंदी बचड़न के विहारे हुसैन जी मुसीबत तवज्जो मां फजाइली जुमलो थो पढ़ा हुसैन जी मुसीबत बयान कर अल्लाह करबला वारे जो सवाब दी मौला ही अजीब फलसफो समझ में ना आयो हितो को असा करबला वीदा हूं हितो को असा करबला वीदा हूं उते हुसैन जो जिस्म मौला करबला में की इमाम जन फरमाइंदा ओ बंदे खुदा हितो को हुते तू वीदो उता वारा करीम करबला जा हिते ही ना इश्क हुसैन जा गोड़ा रिश्ता इमाम चवंदा आहिनि जवार मजलिस में न वञ छो तुंहिंजे पीर जी बादशाही असांजो ॿारो लाल ज़िंदा मां हिकिड़ो ॿियो जुमिलो चवां तवज्जो मुंहिंजे मिज़ाज ते मौला जन ईअं कॾहिं बि न चयो त मां मौला आहियां चयो दस्यो नबीअ चूंडियो हुन दस्यो नबीअ पो कॾहिं कुल्हनि ते खणी ॾसे कॾहिं ख़दीर में बुलंद करे ॾसे ख़दीर में भी तवज्जो छो त ज़िक्र भी गदीरी पढ़ण वारो भी गदीरी बानी भी गदीरी शकीफ़े सां तालुक ही कोन्हे माण्हू चवंदा आहिनि साईं मजलिस हुसैन में न वञो आज़ादारी ते न वञो धमाका थींदा बम फाटंदो मां चवां धमाकनि खां उन्हनि खे भो थिए जंहिंजो इमाम मुर्दा हुजे असांजो ज़िंदा अञा जुमिलो जे ॾुखियो न लॻे अॻिते मंज़िल वधाए अली जी इज़्ज़त जो कसम मौला जन फरमाइनि था तवज्जो कजो तहां सां मैदान में भी गॾूं कब्र में भी गॾूं हशर में भी गॾूं मां चवां थो ज़माने वारो पीर उहो बनायो जेको कब्र ताईं न कब्र जे अंदर भी हले गदीरी नारो ॿुधायो आख़िरी बंदे ताईं हैदरी मां चवां मौत खां उनखे ड्रिॼार असांखे मौत जो भउ ई नाहे अली जी इज़्ज़त जो कसम केॾो कीमती जुमिलो आहे तवज्जो कजो मौत जो भउ उनखे थिए मौत में भी फ़ाइदो तवज्जो फतमन्नहुल मौत इन कुंतुम सादिकीन सच्चा आहियो त मौत जी तमन्ना कयो इते के पुछा गई मौला या सच्चा केर मौला जन फरमाइंदा जंहिंजी दिल में अली जी मोहब्बत अगर अली जी मोहब्बत है तो के शे जो भो न कयो अली जी मोहब्बत तवज्जो असांखे बमन को भो न थींदो धमाकन को भो न थींदो दलील हिकिड़ो ॾियण लॻो हे कलंदर सरकार जे रोज़े ते धमाको थियो आज़ादार वधिया या खुटिया इहो वधण ॿुधाए तो हुसैन अता थो अञा जुमिलो अॻिते ॾियांव तवज्जो असां ज़िंदा हासे तॾहिं भी फ़ाइदो मरी वियासीं तॾहिं भी फ़ाइदो पुछा कयो कीअं अगर जिंदा हासे नजफ जे वाली जी नजफ में ज़ियारत कंदासीं अगर मरी वियासीं त